नाज़रीन लाड़कड़े मावा की ख़बर ॾींदा 7 नंबर नाके जा रहवासी मीराणी बिरादरी जो एहतजाज उन्हनि जो चवणु आहे त असांजो नौजवान अगवा कयो वियो आहे ऐं इंतिज़ामिया एक्शन नथी खणे। असीं इंतिज़ामिया खे अपील था कयूं त असांजे नौजवान जे लाइ एक्शन खयो वञे। अचो त लाड़कड़ा में ॾिसूं ही रिपोर्ट। ये नाज़रीन ये तो असी जनाबाग लाड़काणो प्रेस क्लब तैयार जिते मीराणी बिरादरी जा 7 नंबर नाके लहण वारा एहतिजाज कर रहे हैं। अचो तो असां उन्हनि खां व्यू वठूं त उन्हनि जो छा मसलो आहे। 7 नंबर नाके ते रहंदा नालो अब्दुल हादी अथसि रहंदो साईं हटा गोसपुर में चौकी ॾींदो साईं जे फार्म ते। रात जो 12:30 बजे खणी विया न केरु असां हाणे ख़बर न आहे त केरु खणी वियो धाड़ेल खणी विया जा केरु गुम थी विया हलियो त हाणे क़ुराननि जे सदके असां सां मदद कई। अच्छा उन्हनि खे काओ ॾींहुं अॼु गुम थियण खे ॿियो ॾींहुं अथसि अॼु हा कल्ह राति खणी विया 12 बजे राति जो। उन खां अलावा तव्हां ॾे फोन वग़ैरह कुझु मैसेज वग़ैरह आया न न कुझु बि न आयो आहे। असांखे किथे पतो ई कोन थो पए त किथे रहे थो किथे आहे असांखे ख़बर पए। उन्हनि जा मोबाइल नंबर वग़ैरह बंदि मोबाइल बि बंदि अथसि। फार्म आहे उते चौकी ॾींदो हो उन्हनि खां अॻे राति 12 बजे उतां गुम थी विया अगवा थी विया। हिन महिल असांखे कोई पतो न पियो आहे। सूबेदार SP कदकोट सां उन्हनि सां बि साईं वारनि जा राब्ता थिया आहिनि पर हिन महिल ताईं कोई पतो न पियो आहे। असां DIG लाड़काणो वज़ीर आला सिंध ऐं साईं जो जेके बि आला मतदार आहिनि उन्हनि खे असांजी अपील आहे बराए महिरबानी इहे मिसकिन माण्हू आहे जंहिंखे खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे हितां लाड़काणे खां वञी उते मज़दूरीअ ते बीठो त जे मां पेट जो गुज़र कया उन माण्हू खे जबरी ॾाढो करे अगवा कयो वियो आहे। असां वटि काई वसियत वसाल न आहिनि। महिरबानी करे असांजी इहा ई अपील आहे त इहो असांखे आज़ादु कराए ॾिनो। अच्छा उहे तव्हांखे छा पिया चवनि SP या बालामदार वग़ैरह साईं वारनि जी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी असां उन SP साहिब सां कोन मिलियासीं। बाक़ी उते इहे ई माना पुलिस त हाली त असरा ॾाढी ॾींदी आहे न त बाबा आज़ादु कराईंदासीं जॾहिं कराइनि या न कराइनि उन्हनि जी मर्ज़ी आहे। असां हुन ख़ातिर तॾहिं धरणो आयो आहे त असां ग़रीब मिसकिन आहियूं। उहो हिकिड़ो मासूम ॿारु आहे जंहिंजी 16-17 साल उमिरि आहे। तव्हांजो चवणु आहे त कहिड़े साईं जन सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जी? उतां साईं जन साईं मुज़फ़र शाह उतां फार्म जो मालिक आहे दोस्तपुर जो आहे उहे उते रहंदा आहिनि। बाक़ी असां वियासीं असां बि कल्ह जा वादा बि ॾिसी आयासीं उन करे असां धरणो हुयोसीं त असां आला मंदारनि खे अपील कयूं त जीअं असांजो शुक्र आज़ादु जल्द आज़ादु थी वञे। आऊं आहियां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर हुबदार अली शेख कैमरामैन सां कटे मुंहिंजी न्यूज़।